अस्सलाम वालेकुम नाज़रीन अॼु जी हिन वीडियो में असां तव्हांखे ॿुधाईंदासीं सिंध जे बहितरीन होस्ट ऐं मेज़बान ऐं अदाकार ऐं मॉडल राजा मेमण जो बयानु जेको हिन ॾिनो आहे त उहो बयानु तव्हांखे ॿुधाईंदा। वीडियो खे पूरो ॾिसंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा। त राजा मेमण चयो आहे त जेको मां अॼु आहियां उहो मूं पंहिंजी महिनत सां पाण हिन मंज़िल ताईं आंदो आहे। हिन वधीक चयो न ॾपण में मां तमामु घणो शरारती हूंदो हुउसि। सभिनी भाउरनि ऐं भेनरुनि में मां वॾो आहियां ऐं बाबा जी वफ़ात खां पोइ भेनरुनि ऐं भाउरनि जी मूं ई सरबराही कई ऐं नंढा भाउर तोरे भेनर मूंखे बाबा करे छॾींदा आहिनि। ऐं हिन चयो त सभिनी टीवी ड्रामनि जे डायरेक्टर सां कमु कयो आहे पर असलम भुट्टो ऐं ज़हीर मीरजट सां कमु कंदे वधीक मज़ो आयो। हिन चयो त मूं कामयाबी जे लाइ कॾहिं बि शॉर्टकट कोन ॻोल्हियो पोइ पाण खे मञरायोसीं। अॼुकल्ह कशिश चैनल ते मुंहिंजी मेज़बानी हेठि शो हफ़्ते में 3 ॾींहं हली रहियो आहे। हिन चयो त अगरि कंहिंखे पाण खे सिंधी मीडिया ते मञणायो आहे त हू वधि खां वधि महिनत करे, छो त सिंधी मीडिया ते महिनत जी वधीक ज़रूरत हूंदी आहे। त इहो ई अॼु जी वीडियो।